अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां बिशारत सूमरो। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। पुठिते पियल इलाइक़नि जी तरक़ी ओस्मान बुज़दार जो मिशन आहे। फिरदौस आशिक़वाणी जो ट्वीट चवे थी पुठिते पियल इलाइक़नि जी तरक़ी जो सफ़र जारी रहंदो। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस वधीक 100 मरीज़ जूं हयातियूं गिड़काए वियो। फौतियुनि जो अंग वधी 14,356 ताईं पहुतो। NCOC मूजिबि 24 कलाकनि दौरान 4,084 नवां केसेस आहे। मुतासिरनि जो अंग वधी 6,63,200 ताईं पहुतो। 6,278 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतियाब थी विया। कोट लालू वेझो हादसे में वैन जे टकर में 6 शागिर्दनि जे फौत थियण जो वैन मालिक समेत 3 ॼणनि मथां केस दाख़िल। केस में मुर्तज़ा कबर नावात ऐं इल्ताफ़ कबर नामज़द। हुकूमत नाणे वारे वज़ीर हफ़ीज़ शेख खे उहिदे तां हटाए छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त हफ़ीज़ शेख जी जॻह ते हमाद अज़हर खे क़लमदान ॾिनो वियो आहे। वज़ीर आज़म नई टीम आणण जो फ़ैसिलो कयो आहे। हफ़ीज़ शेख जे मुस्तक़बिल बाबति का बि ॼाण न आहे। हमाद अज़हर फिनांस टीम जी सरबराही कंदो। मुल्क में ज़मीनी हक़ीक़तुनि खे नज़र में रखे फ़ैसिला कया वेंदा आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी हफ़ीज़ शेख जी बरतरफ़ी खे PDM जी कामयाबी करार ॾेई छॾियो। PP चेयरमैन समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते पंहिंजे बयान में चयो आहे त PTI IMF जे वज़ीर खे उहिदे ते कमु जारी रखण लाइ सेनेट में फ़तह जी ज़रूरत हुई। हाणे हुकूमत पंहिंजी नाकाम पॉलिसियुनि वसीले थींदड़ बदतरीन महांगी जो इतराफ़ करे रही आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान खां पोइ सदर आरिफ अलवी ऐं बचाव वारे वज़ीर परवेज़ खटक बि कोरोना वायरस में मुब्तला। संदसि कोरोना पॉज़िटिव अची वई। सदर आरिफ अलवी चवे थो दुआ आहे त अल्लाह ताला सभिनी खे कोरोना वायरस खां बचाए। ऐं गोसपुर जे कचे वारे इलाइक़े में पुलिस जे ऑपरेशन दौरान 9 मुग़वियुनि खे बाज़ियाब करण जी दावा। ऑपरेशन दौरान पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में फायरिंग सबबि इलाइक़ो जंग जो मैदान बणियल। SSP कश्मीर अमजद शेख जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान 6 मुग़वियुनि खे बाज़ियाब करायो आहे। जल्द ॿियनि 3 मुग़वियुनि खे बि बाज़ियाब करायो वेंदो।